बदीन बाईपास का जो ही पुल है चैनल ते जो टंडो गुलाम अली शहरना रोड वने तो या असा ताके पे बुधायो तो ही जो ही जो ताके हिस्सो दिखारे पे ही हिस्सो यो ताके दिखारियोसी त किरी पियो असा सिंध हुकूमत हाईवे अख्तियारन के या अपील कई त ही पुल जेका असा वडो नुकसान दई सके थी लेकिन इनन कुछ दिन ताई इन ते तवज्जो ध्यान न दिनो जे करे जो ही ताके दिसा दिखा तो ही जो बियो हिस्सो आ यो हाने किरी पियो है हाने हिता ट्रैफिक अख्तियारियों आन उन्हनि हाणे वज़नी गाड़ियों हितां पास कराइण बंद करे छॾियूं आहिनि। ही ॿियो हिसो बि हिन जो पुल जो जेका चैनल ते पुल आहे टनो गुलाम अली शहर ॾांहुं रोड वञे थो ही बदीन बाईपास वारी जेका पुल आहे उहा हिन जो ॿियो हिसो बि किरी पियो आहे। हाणे हिन तां कंहिं बि क़िस्म जी ट्रैफिक लंघे कोन पई सघे ऐं हितां जी हाणे जेका ट्रैफिक आहे ऐं वज़नीदार गाॾियूं आहिनि उहे हाणे टंडो गुलाम अली शहर ॾांहुं वेंदड़ जेके गाॾियूं आहिनि वज़नी जेके गाॾियूं सामान खणी वञनि थियूं उहे बदीन बाईपास रोड खां अची वरी नोतकानी चौका वञी अतली शहर में लंघे क्रॉस करे वरी टंडो गुलाम अली वञनि थियूं। हाणे जेका ही पुल आहे मरामत जे बिल्कुलु लाइक़ नाहे रही हिन खे हाणे मुकम्मल ठाहे हाईवे जी अख्तियारनि खे घुर्जे त सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर बदीन हिन ॾांहुं ख़ासि ध्यानु ॾे हिन ही मुकम्मल जेका आहे ही पुल हाणे किरी पई आहे हिन खे मरामत न पर ही मुकम्मल सॼी पुल ठाहे हिन खे नऊं ठाहे जीअं हितां वञी ट्रैफिक जेका असां आसानी सां क्रॉस करे सघे। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर।